आ गुज़ारिश हिक अव्हां खे सभु ॿुधो ही ध्यान सां। आ गुज़ारिश हिक अव्हां खे सभु ॿुधो ही ध्यान सां। 5 वक्त पढ़ो निमाज़ूं दिल लगायो कुरान सां। अल्लाह दिल लगायो कुरान सां। काने बख्शिश के भी सूरत बेनमाज़ दोस्तो। सद खुदा जो थी दो जॾहिं हिक ॾींहुं ओचितो। छा जवाब ॾींदे तूं पंहिंजे रब खे ज़बान सां। 5 वक्त पढ़ो निमाज़ूं दिल लगायो कुरान सां। अल्लाह दिल लगायो कुरान सां। आ गुज़ारिश हिक अव्हां खे सभु ॿुधो ही ध्यान सां। 5 वक्त पढ़ो निमाज़ूं दिल लगायो कुरान सां। अल्लाह दिल लगायो कुरान सां। छॾ कुधा कम शैतानी सोच थोरो अॻिते जो। वियल वक्त न मोटी दो सोच थोरो अॻिते जो। वो हूंदी अमल जवाब ॾींदे उथी वॾे तूं शान सां। हूंदई अमल जवाब ॾींदे उथी वॾे तूं शान सां। 5 वक्त पढ़ो निमाज़ूं दिल लगायो कुरान सां। अल्लाह दिल लगायो कुरान सां। आ गुज़ारिश हिक अव्हां खे सभु ॿुधो ही ध्यान सां। 5 वक्त पढ़ो निमाज़ूं दिल लगायो कुरान सां। अल्लाह दिल लगायो कुरान सां। घड़ी पल जी ज़िंदगीअ खे छा मां छा तो समझो सुणी नसीहत ही मुंहिंजी दर खुदा जे हलियो। इज़त आबरू ॿिन्ही जहाननि में थींदई ईमान सां। इज़त आबरू ॿिन्ही जहाननि में थींदई ईमान सां। 5 वक्त पढ़ो निमाज़ूं दिल लगायो कुरान सां। अल्लाह दिल लगायो कुरान सां। आ गुज़ारिश हिक अव्हां खे सभु ॿुधो ही ध्यान सां। 5 वक्त पढ़ो निमाज़ूं दिल लगायो कुरान सां। अल्लाह दिल लगायो कुरान सां। कलीमुल्लाह छॾ वॾाई होॾाई तूं हसद खे। घाटे में इंसान आहे याद कर तूं रब खे। उहा पोख जा अचई कम इंसान थी इंसान सां। उहा पोख जा अचई कम इंसान थी इंसान सां। 5 वक्त पढ़ो निमाज़ूं ऐं दिल लगायो कुरान सां। अल्लाह दिल लगायो कुरान सां। आ गुज़ारिश हिक अव्हां खे सभु ॿुधो ही ध्यान सां। आहे अर्ज़ हिक अव्हां खे सभु ॿुधो ही ध्यान सां। 5 वक्त पढ़ो निमाज़ूं दिल लगायो कुरान सां। अल्लाह दिल लगायो कुरान सां। अल्लाह दिल लगायो कुरान सां। अल्लाह दिल लगायो कुरान सां।